अस्सलामुअलैकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। अॼु कुझु मौज़ू आहिनि। ड्रामो तकरार आहे, मोहब्बतनि जो माॻ ऐं हवेली जे बारे में ॻाल्हाईंदासीं। टे मौज़ू खणी हाज़िर थियो आहियां। वीडियो शुरू करण खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। तो दोस्तों, अवां जूं कॉलूं अचनि पियूं त ड्रामो जेको आहे तकरार मोहब्बतनि जो माॻ हवेली सूमर ते हलंदो या न हलंदो। मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामो हुजे, हवेली हुजे ऐं मोहब्बतनि जो माॻ ड्रामो हुजे, इन्हनि टिनी जे बारे में मां अव्हांखे तफ़सीलन ॿुधाईंदुसि। त सभ खां पहिरियां ॻाल्हि कयूं था ड्रामा सीरियल हवेली। ड्रामा सीरियल हवेली एक तमामु बेहतरीन ड्रामो है, तमामु बेहतरीन उनकी कहानी है, तमामु बेहतरीन उनजो सेटअप है, तमामु हिकिड़ो ज़बरदस्त तमामु वॾो डायरेक्टर है मंजूर दानिश साहब, उनजो ड्रामो है। ही ड्रामो जो है न्यू ड्रामो है। हवेली ड्रामो एक तमामु वॾी कहानी है। ही जो ड्रामो है KTN ते हलंदो। KTN तरफां पूरा जेके इंतज़ाम हैं मुकम्मल करे वरता हैं। हिन ड्रामे की जगह ठाहे वरती है, छो त ही न्यू ड्रामो है। उन्हनि प्रोमो में इन जे डेट जका है उहा ॿुधाई है। उहा डेट जका है सुभाणे सूमर 13 तारीख़ जी है। ही ड्रामो 13 तारीख़ ते हर हाल में हलंदो, छो त ही न्यू ड्रामो है। उन हर माण्हू खे इन जो इंतज़ार है ऐं ही ड्रामो 13 तारीख़ ते हलायो वेंदो। इन जी डेट फिक्स थी चुकी है। उनखां पोइ ड्रामा सीरियल तकरार। ड्रामा सीरियल तकरार के बारे में भी अव्हांखे ॿुधाईंदो हलां त तकरार घणे अरसे खां बंद पयल है। तकरार जो है तकरारन जे वर चढ़ियल हुयो, पर उन जी रिकॉर्डिंग कंप्लीट थी चुकी है। हाजिन प्रेमी एक वीडियो ठाहे यूट्यूब ते रखी है। उन मां इहो मालूम थियो है त ही ड्रामो जो है सूमर ते ज़रूर हलंदो। उनखां अलावा हिन जो को डायरेक्टर है नज़ीर बिरोही साहब, उन भी इहो चयो है त ही ड्रामो जो है कोशिश करे, फुल कोशिशूं आहिनि त ही ड्रामो जो है सूमर ते हले। जेके मजबूरियूं आहिनि हिन ड्रामे जे न हलण जूं उहे सभु उनखे जो है मुकम्मल करे वठजनि। हर शइ ते उन्हनि जी नज़र है। ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ही ड्रामो सूमर ते वॾी कोशिश हली रही है त ही ड्रामो सूमर ते हले। बाय चांस थी भी सके थो न हले, पर ज़रूर 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 हलंदो। दोस्तनि खे मां इहो ॿुधाईंदो हलां त ही ड्रामो ज़रूर हलंदो। उनखां अलावा ड्रामो सीरियल है मोहब्बतनि जो माॻ। मोहब्बतनि जो माॻ ड्रामो भी तकरारन जे वर चढ़ियल हुयो। मोहब्बतनि जे माॻ जी रिकॉर्डिंग भी रहे पई। ईद जा ॾींहं हुया, उन जे करे माह रमज़ान हुयो। उनखां पोइ ही ड्रामो मुसलसल बंद अचे पियो। हिन ड्रामे में कुछ नयूं इंट्रियूं हैं, नयूं लोकेशनूं हैं। उन करे हिन ड्रामे जी जका रिकॉर्डिंग है उहा बे घणे भाङे मुकम्मल थी चुकी है। ऐं जेके मसला मसाइल दरपेश हुआ उन्हनि खे भी हल कयो वियो है। ऐं ही ड्रामो भी सूमर ते सुभाणे ज़रूर हलंदो। ही टई ड्रामा जेके जंहिंजो अव्हांखे इंतज़ार हुयो उहे ड्रामा ज़रूर सूमर ते हलंदा ऐं तमामु ज़बरदस्त नमूने सां। ऐं अव्हांखे इहा ख़बर हुई त हवेली ड्रामो जो है वह न्यू ड्रामो है, वो भी सुभाणे हली वेंदो। उनखां अलावा मां अव्हांखे ॿुधायो हो त फरजंद मलिक खजू जंहिं ज़हर ज़िंदगी ड्रामो एक तमामु वॾो ड्रामो ॾिनो हुयो, हुन हिकिड़ो ॿियो ड्रामो खयो है। उहो जो है ईद जे चौथे ॾींहुं हुनजी रिकॉर्डिंग थी वेंदी। उन जो नालो जो है वो अञा नाहे ॿुधायो वियो। ऐं उहो ड्रामो जो है रिकॉर्ड थींदो। उन ड्रामे जो नालो जॾहिं शो कयो वेंदो, जॾहिं प्रोमो हलंदो। ही चैनल वारनि जो उसूल है, उन जे करे हिन जो नालो है वो अञा ताईं नाहे ॿुधायो वियो। ऐं अहिड़ियूं मां दिलचस्प अव्हां जे लाइ हमेशा वीडियो खणी ईंदो आहियां ऐं खणी ईंदो रहंदुसि।
इन ते पंहिंजे अलीअसन चढ़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। इन ते पंहिंजे अलीअसन चढ़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।